सोरठ रायजीअ जो दास्तां हिन मूजिबि आहे। तंहिं ज़माने में जूनागढ़ में राजा रायडियाच राज कंदो हो। खेसि हिकिड़ी बे औलाद भेण हुई। औलाद लाइ ॾाढियूं सुखाऊं बासियूं कयूं हुआईं, पर को बि फ़र्क़ु कोन पियो। आख़िर हिकिड़े फ़क़ीर दुआ कईसि, तोखे पुटु त ॼमंदो, पर वॾो थी तुंहिंजे भाउ रायडियाच जो सिरु वॾींदो। हुन चयो त अहिड़ो पुटु ई ॻोल्हियो जो बाणनि जो सिरु खणे। पर फ़क़ीर जी दुआ अॻाणी ऐं खेसि 9 महीने हिकु पुटु ॼाओ। फ़क़ीर जो चवणु यादि करे हुन दिलि ते पथर रखी उन बालक खे संदूक में बंदि कराए दरिया में लोड़ाए छॾियो। संदूक लुड़ंदी लुड़ंदी अची राजा अनिराय जे मुल्क में निकिती। दामे नाले हिकिड़ो चारण ऐं संदसि ज़ाल नदीअ ते पाणी भरण विया हुआ। उन्हनि खे संदूक मिली। खोले ॾिठाऊं त मंझसि हिकु ॿारु पियो हो। उनखे खणी वञी पालियाऊं। नालो रखियाऊंसि बीजल, जल जी सौगात। बीजल अॼु नंढो सुभाणे वॾो, नेठि जॾहिं सामाणूं त माइटनि जा ढोर जंग में चाढ़ण लाइ वठी वेंदो हो। हू साज़ बि वॼाइणु ॼाणंदो हो। उन जंग में कंहिं माण्हू हरण खे मारे संदसि गोश्त खाई आॾा वण ते खणी फिटा कया हुआ। जॾहिं बि ॾखण जी हवा लॻंदी हुई त उन्हनि सुकल आंडनि मां अहिड़ो त मधुर आवाज़ु निकिरंदो हो जो जंग जा सभई जानवर उते अची कंध झुकाए ॿुधंदा हुआ ऐं आवाज़ु बंदि थींदो हो त वापसि हलिया वेंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं बीजल उहो मधुर आवाज़ु ॿुधो ऐं सही कयाईं त इहो अचरज वण ते टंगियल आंडनि में हो। यकदमि आंडा लाइ उन्हनि मां तंदू ठाहे पंहिंजे सुरंदे ते चाढ़ियईं। जॾहिं गज़ कढी चंग वॼाइणु लॻो त जंग जा मुड़ेई माण्हू ऐं पखी अची संदसि चौधारी मिलिया। बीजल उन्हनि मां त 2-4 हरण पकिड़े घर आयो। अहिड़ीअ तरह हू हर रोज़ु शिकार करे पंहिंजो ऐं माइटनि जो पेट पालींदो हो। संदसि सुरंदे जी साख हंधे मागे पकिड़िजी वई। माइटनि बि पुट खे खटंदो कमाईंदो ॾिठो त खाटाओ पुटु सम्झी संदसि शादी कराए छॾी। जूनागढ़ जे भरिसां हिकु रियासत जो राजा हो अनिराय। जंहिं वक़्तु बीजल ॼाओ हो उन वक़्तु राजा अनिराय खे बि हिकु धीअ ॼाई हुई।